अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंध जी बहितरीन ऐं ख़ूबसूरत अदाकारा शमा मंगी। अदाकारा शमा मंगी केर ऐं किथां जी आहे? अदाकारा शमा मंगी खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जी लेजेंड अदाकारा शमा मंगी ॻोठ माहूटा ऐं हींअर लाड़काने शहर सां ताल्लुक़ु रखे थी। शमा मंगी जा नानाणा नसीराबाद में आहिनि। शमा मंगी शादीशुदा आहे ऐं शमा मंगी जो मुड़ुसु लाइफ स्टॉक हैदराबाद में जॉब कंदो आहे। हिन वक़्तु शमा मंगी जी उमिरि अटकल 47 साल आहे ऐं शमा मंगी जी तालीम सिर्फ़ु मैट्रिक आहे। शमा मंगी खे शोबिज़ जी दुनिया में अटकल 20 साल थी चुका आहिनि। शमा मंगी खे बेपनाह मक़बूलियत ड्रामा सीरियल कारो सिज कंडनि जी सेज पंहिंजा परावा लॾो पाॾे ते ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे खां मिली ऐं उनखां अलावा खोड़ी खे घुमरी, सच खे ॾे सूली, मीरास, दर्दनि जो दरिया, ॾाढनि जो ॾेह ड्रामे खां बि काफ़ी शोहरत मिली ऐं उनखां अलावा PTV ते बि शमा मंगी ड्रामा करे चुकी आहे। कुझु ॾींहं अॻु तबियत ख़राबु थियण सबबु ऐं इलाज लाइ पैसा न हुजण सबबु शमा मंगी दर्दमंदाना अपील बि कई, जंहिंखां पोइ सकाफ़त खाते जो वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह तरफ़ां शमा मंगी जे इलाज लाइ 1 लख जो चेक बि जारी कयो वियो। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे वीडियो खे लाइक कंदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।